सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी विया, कुछ बेड गवर्नेंस आहे, कुछ कुदरती आफ़ात। उन्हनि जो हल तव्हां माण्हुनि वटि आहे। तव्हां पंहिंजा नुमाइंदा कहिड़ा चूंडियो था, कहिड़नि खे असेंबली में मोकिलियो था, उहे तव्हांजा नुमाइंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे नुमाइंदनि खे इहो अहसासु हुजे त हर 5 सालनि खां पोइ असांजो एहतिसाब थींदो इन वोटरनि जे हथां, त शायदि इहा हालत न हुजे। तव्हां जॾहिं तव्हांजा नुमाइंदा अचनि था, तव्हां उन्हनि खां पुछी सघो था। ऐं अदालतूं ठीकु आहे, अदालतूं पंहिंजूं अखियूं बंदि नथियूं करे सघनि। जे हैदराबाद बेंच में बि काफ़ी ऑर्डर थिया आहिनि। जॾहिं तव्हां वटि कोई वोट वठणु अचे थो, उहो टाइम हूंदो आहे तव्हां बाबा 5 सालनि में छा कयो या छा। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। कुझु बोर्ड तबाह कयो, कुझु बैड गवर्नेंस जे करे तबाह थियो आहे। कुदरती आफ़तूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर उन्हनि जो हल बि माण्हुनि वटि आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख जो हैदराबाद बार जे तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अवाम पंहिंजे नुमाइंदनि खां सवाल करे सघे थो। चूंडियल नुमाइंदनि वटि उहो अहसासु हुजे त 5 सालनि बाद संदन एहतिसाब थींदो त हालत अहिड़ी न हुजे हा। हर ॻोठ में पढ़ियल लिखियल ऐं शऊर रखंदड़ माण्हू मौजूदु आहिनि। उहो अवाम ते आहे त उहे कहिड़नि नुमाइंदनि खे चूंडे असेंबलियुनि ताईं पहुचाइनि था। हुकूमत ऐं अदलिया जा धार धार इंतिज़ामी मामला आहिनि। हिक ॿिए जे कम में मुदाख़लत नथा करे सघूं। रिसेंटली एक अफसोसनाक वाकया हुआ था कराची में। एक क्लिनिक में डॉक्टर्स चाइनीज भाई थे। डॉक्टर्स को दहशतगर्दों ने उन पर हमला किया, जिसमें डॉक्टर जो है वहीं पे वफात पा गए और 2 जख्मी थे। जदीद टेक्नोलॉजी का फायदा लेते हुए मदद से कामयाबी हासिल हुई सीटीडी को कि उस दहशतगर्द को गिरफ्तार कर लिया गया। अल्हम्दुलिल्लाह इस वक्त वो दहशतगर्द का नाम बक्कार खुश्क है। काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट और हमारे हसास इदारों की मदद से गिरफ्तार कर लिया गया है। कराची जे इलाइक़े सदर में चीनी डॉक्टर्स जी क्लिनिक ते हमलो कंदड़ दहशतगर्द गिरफ़्तार। सूबाई वज़ीर शर्जील इनाम चयो आहे त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां दहशतगर्द वकार खुश्क खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजो वास्तो बंदिश पियल तंज़ीम सां आहे, जंहिं ॾोह जो बि एतिराफ़ करे वरितो आहे। कराची में सीटीडी अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमून चयो त गिरफ़्तार दहशतगर्द जो वास्तो असगर शाह ग्रुप सां आहे, जंहिंखे ज़ुल्फ़कार कास्कली टारगेट ॾिनो हो। हथ ठोकिन एजेंसियुनि लाइ पैगाम आहे त उहे मुल्क दुश्मन अंसरनि हथां इस्तेमाल न थियनि, ॿी सूरत में संदन असर ख़राब थींदो। सीटीडी अमलदारनि मूजिबि दहशतगर्द जो असुल नालो अहमद आहे, जेको वकार खुश्क जे नाले सां सुञातो वेंदो आहे। ही ज़ुल्फ़कार कास्कली सां राब्ते में हो। कुझु तफ़सील बाद में ॿुधाया वेंदा। लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स मुअतल करे छॾिया। एंटी करप्शन खे राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ कार्रवाई न करण जो हुकुम। लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी बेंच पारां जांच टीम खे नोटिस जारी कंदे समूरो रिकॉर्ड तलब करे वरितो। 17 अक्टूबर ते एंटी करप्शन अख़्तियारनि खे रिकॉर्ड पेश करण जी हिदायत। पीपल्स पार्टी पारां सीनियर अॻवान बैरिस्टर एतिज़ाज़ अहसन जी बुनियादी ऐं CEC जी मेंबरशिप मुअतल करण जो फ़ैसिलो। ज़रनि मुताबिक़ एतिज़ाज़ अहसन पारां अहम इदारे जे सरबराह ऐं पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ बयान ॾियण ते एक्शन वरितो वियो। एतिज़ाज़ अहसन जी रुकनियत मुअतली बाबति अॼु शाम बाज़ाब्ता ऐलान थियण जो इम्कान आहे। इलेक्शन कमीशन PTI चेयरमैन इमरान खान खे अॼु कराची जे इलाइक़े शाह फैसल में जलसो करण खां रोके छॾियो। NA 239 ते नंढी चूंड में ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी। इम्कानी भञकड़ी ते ज़िले मॉनिटरिंग ऑफिसर पारां इमरान खान खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन मूजिबि इमरान खान NA 239 कोरंगी ते उम्मीदवार आहे। 48 कलाकनि खां अॻु चूंड मुहिम ख़तम करणु लाज़मी आहे। इमरान खान जो शाह फैसल कॉलोनी में ऐलानियल अॼोको जलसो ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी आहे। Adjourned to meet again on Monday, the 17th October 2022 at 4 p.m. PTI अॻवान आज़म सवाती जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सेनेट में PTI सेनेटर्स जो एहतजाज।
चेयरमैन जी 2.5 सालो नारेबाज़ी। पीटीआई सेनेटर्स बाहुनि ते कारी पटियूं ॿधी ऐवान में पता। एहतजाज दौरान सेनेटर्स एजेंडा जूं कापियूं बि फाड़े उछलाए छॾियूं। आज़म स्वाती जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण लाइ दरख़्वास्त बि जमा। पीपुल्स पार्टी जे सीनियर अॻुवाण ऐं सेनेट जे अॻूणे चेयरमैन रज़ा रब्बानी आज़म स्वाती जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे चयो आहे त सियासी कारकुननि जा इस्टेब्लिशमेंट सां पॉलिसी हद ताईं इख़्तिलाफ़ थी सघनि था। फर्द जी हद ताईं तनक़ीद मसइले खे ख़राब करे छॾींदी आहे। पंहिंजे बयान में रज़ा रब्बानी चयो त ॿियनि सियासी पार्टियुनि लाइ सुर्ख़ लकीर डिघे अरसे खां छिकी वई आहे, जन तमामु घटि क़ीमत में अदा कई वई आहे। कंहिं ते तनक़ीद आज़म स्वाती जी गिरफ़्तारी जो सबबु बणिजी नथी सघे। सिंध हाईकोर्ट जामशोरे ज़िले अंदरि पाणी जे टैंकर्स जे टकर में 100 खां वधीक मासूम ॿारड़नि जूं हयातियूं ज़ाया थियण वारे केस में चूंडियल नुमाइंदनि ज़िलई ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी इंतिज़ामिया खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। MNA सिकंदर राहपोटो, MPA ज्ञानचंद ईसराणी ऐं अॻूणे DC जामशोरो फरीद दीन मुस्तफ़ा खे पेश थियण जो हुकुम। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त 2 सालनि दौरान 100 खां वधीक ॿार टैंकर्स जे टकर में फ़ौत थिया। का बि FIR दाख़िल नाहे थी। टैंकर माफ़िया पाणी जा अतरादू अघ मुक़रर करे ग़रीबनि खे लुटे रहिया आहिनि। जस्टिस अदनान करीम सवाल कयो त हिन दरख़्वास्त में चूंडियल नुमाइंदनि खे छो दुर बणायो वियो आहे। एॾे वॾे ज़िले में पीअण जे पाणी जूं सहूलियतूं न आहिनि। टैंकर माफ़िया खे ज़िले इंतिज़ामिया पारां ॾिनल छूट जो कहिड़ो सबूत आहे। 21 अक्टूबर ते ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जो जवाब अचे पोइ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई सघिजे थो। चीनी कौंसल जनरल सूबाई फ्लड फंड लाइ $5 लख ऐं कराची जी तामीर लाइ $1 लख जो चेक वॾे वज़ीर हवाले करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां चीनी कौंसल जनरल मिस्टर ली बिजान मुलाक़ात करे बोर्ड सूरताल ते ॻाल्हियूं कयूं। वॾे वज़ीर चयो त बोर्ड जो पाणी नेकाल करे रहिया आहियूं। माण्हू हाणे घरनि ॾांहुं वापसि वञणु शुरू करे छॾियो आहे। घरनि जी तामीर जो कमु शुरू करियूं पिया। आलमी बैंक जो घर ठाहिण जो मंसूबो $550 मिलियन सां शुरू थींदो। चीनी कौंसल जनरल चयो त चाइनीज़ हुकूमत बि सर्वे करे बोर्ड मुतासिरनि लाइ कुझु घर ठाहे ॾींदी। वॾे वज़ीर चयो त चीन या को ॿियो दोस्त मुल्क अचे हिक ॻोठ में घर ठाराए ॾिए त कमु आसान थींदो। सिंध में बोर्ड जी तबाहिनि खां पोइ मुतासिर बीमारियुनि जे वर चढ़ी विया। अॼु वधीक 7 हयातियूं ज़ाया। आख़िरी चौदगी वेझो ॻोठ पहलवान ख़ासकेली वासी बरसात मुतासिर निंगरी बेनज़ीर ख़ासकेली गैस स्टोव वगे दम ॾेई छॾियो। कंबरचे मेन प्राइमरी स्कूल जी कैंप में तरसल ॿारड़ो इरफान ऐं ठुल भरिसां ॻोठ अब्दुल लतीफ़ जरवार में बि ॿारड़े मलेरिया सबबि दम ॾिनो। कोडेजी में ॿारड़े नई पठाण खां बि मलेरिया हयाती खसे वरिती। शहजादकोट जे गुल मोहम्मद जरवार में ॿारड़ी ज़ीनत बिरोही गैस स्टोव सबबि दम ॾेई छॾियो। पीर ॻोठ भरिसां छिथेपुर में नींगरी मलेरिया सां झेड़ी हयाती विञाए वेठी। जोही जे ॻोठ पीर बख्श लाशारी में पीरसन कांडेरो लाशारी मलेरिया वगे फौत। सिंध हुकूमत कोरोना जी ड्यूटियुनि दौरान सिहत खाते जे मुलाज़िमनि खे मिलंदड़ रिस्क अलाउंस ख़तम करे छॾियो। सिहत खाते पारां नोटिफिकेशन जारी। सिंध काबीना रिस्क अलाउंस ख़तम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान पेरा मेडिकल स्टाफ जा मुलाज़िम रिस्क अलाउंस ख़तम थियण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल। कराची वासियुनि लाइ सुठी ख़बर। के इलेक्ट्रिक जे वाहवादारनि लाइ बिजली जो फी यूनिट ₹4.99 सस्तो। नेपरा अगस्त महीने जे फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट जी मद में बिजली सस्ती करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। घटिताई रुगो 1 महीने लाइ हूंदी। लाइफ लाइन ज़रई सार्फिन ऐं इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशन ते लाथ जो फ़ैसिलो लागू न थींदो। नूरियाबाद भरिसां बस खे बाहि लॻण वारे वाक़े में सड़ी ज़ख़्मी थियल औरत फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 19 थी वियो।
जख्मी औरत अस्पताल में दम ॾिनो। नूरियाबाद साने खिलाफ़ दादू में वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट। साने जी जांच लाइ जोड़ियल कमेटी में फौतनि जे वारसनि खे शामिल करण ऐं खेनि मुआवज़ो ॾियण जो मुतालबो। मुबारकपुर भरिसां नायाब नस्ल जे पखियुनि जो शिकार जारी। दिलमुराद पुलिस ख़ामोश तमाशी बनियल। सिंध हुकूमत के पाबंदी बावजूद बासर शिकारी नायाब नस्ल जे पखियुनि जे शिकार खां न मुड़िया। दिलमुराद थाणे जी हद लाही चाड़ी ढंढ ते नायाब नस्ल जे पखियुनि जो शिकार जारी। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। T20 वर्ल्ड कप खां ग्रीन शर्ट्स जे वॾी कामयाबी। पाकिस्तान न्यूज़ीलैंड खे होम ग्राउंड ते शिकस्त ॾेई 3 मुल्की T20 सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। क़ौमी टीम न्यूज़ीलैंड पारां ॾिनल 164 रन्स जो हदफ़ दिलचस्प मुक़ाबले बाद आख़िरी ओवर में पूरो करे वरितो। मोहम्मद नवाज़ 38 रन्स जी शानदार इनिंग खेॾी नॉट आउट रहियो। हैदर अली बि धुआंधार बैटिंग कंदे 31 रन्स ठाहियूं। बैटिंग तोड़े बॉलिंग ॿिन्ही शोबनि में पाण मल्हाईंदड़ मोहम्मद नवाज़ मैन ऑफ दी मैच करार।